अॼु जी कहानी आहे प्रायश्चित। जीअं त हिकिड़ी दफ़े जी ॻाल्हि आहे, हिकिड़े गांव में हिकिड़ो साहूकार रहंदो हो। हू माण्हुनि खे पैसो व्याज ते ॾींदो हो ऐं उहो ई हुनजो कमु हूंदो हो। त हिकिड़ो दफ़ो गुरुद्वारे में अचे थो ऐं कणा प्रसाद जो वॾो देगिड़ो पंहिंजे मथे ते खणी थो अचे। त सभिनीनि गांव वारनि खे ख़बर हुई की ही साहूकारी जो कमु कंदो आहे, पैसा ओधर ते ॾींदो आहे, व्याज वटे ते ॾींदो आहे, पर वधीक ईमानदारी सां कमु कान कंदो आहे। त जीअं शेवादारी ॾिठो कणा प्रसाद खणी आयो आहे त हुन खां पुछऊं कि असां ख़ाली एतिरो तव्हांखां पुछण था चाहियूं कि जेको प्रसाद तव्हां चाढ़ण आया आहियो हू महिनत जी कमाई जो त आहे न। त हुन ते हू थोरो घबराइजी थो वञे ऐं जवाबु ॾिए थो कि मां गुरू जी अॻियां कूड़ कान ॻाल्हाईंदसि, पर हथ जोड़े चवां थो अगरि तव्हां मूंखे माफ़ु करे सघो त मां सचाई ॿुधाईंदसि। त सभु शेवाधारी चवनि था गुरू जे दरबार में कूड़ न ॻाल्हायो, जेको बि आहे तव्हां ॿुधायो। त चए थो हिकिड़ो ग़रीब माण्हू हिकिड़ो दफ़ो मूंखां ओधर वठणु आयो हो, हुनखे 5 लख रुपया खपंदा हुआ ऐं मूं हुनखे 5 लख रुपया ॾिना ऐं पेपर ते हुनजो अंगूठे जो निशान वठी छॾियमि। पर जंहिं हू वियो त मूं हुन 5 लख जा 50 लख करे छॾियमि ऐं जॾहिं हू चुकाइण आयो त मूं हुनखे 50 लख रुपया ई वरितमि। जॾहिं हुन ॾियण सां इनकार कई त मूं पंचायत विहारी ऐं पंचायत वारनि फ़ैसिलो कयो कि 5 लख ॾियणा पवंदा। त हुन मूंखे पंहिंजो घरु विकिणी करे पैसो ॾिनई ऐं उनजी मूं सुखा कई हुई कि जॾहिं मूंखे पैसा मिलंदा तॾहिं मां कणा प्रसाद चाढ़ींदसि। एतिरे ॿुधी करे शेवाधारी चवनि था कि पहिरीं त तव्हां हिकिड़ो कमु कयो कि हीउ कणा प्रसाद ॿाहिरि वञी करे हिकिड़ो खड्डो खोदे करे ऐं हुन में पूरे अचो, छो त हीउ प्रसाद अगरि जानवरनि जे मुख में बि पवंदो त हू बि पाप जा भागीदार थींदा, छो त हीउ कमाई पाप जी आहे, धोखे जी आहे। त हीउ कंहिंजे मुख में न वञणी खपे। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां पंहिंजी ग़लती जो प्रायश्चित करो। तव्हां हीउ पाप कयो आहे त पहिरीं त तव्हां हुन ग़रीब खे पंहिंजो घरु वापसि वठी ॾियो ऐं पोइ पंहिंजी कमाई जो कणा प्रसाद अची भॻवान जे अॻियां चाढ़ियो त हू तव्हांजो प्रसाद ज़रूरु क़बूलु कंदा। त इहो ई आहे कि कॾहिं बि पाप ऐं धोखे सां कमाई न करो, छो त सचे दिलि ते साहिब राजी। जय झूलेलाल। कहानी पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, स्टोरी खे लाइक ऐं शेयर कजो ऐं कमेंट में वाहेगुरु ज़रूरु लिखिजो। जय झूलेलाल।